जा में राज ही रहे भाई। चौथी पातशाही गुरु रामदास महाराज जन जेडीमल हाजरा हजूर होया तो ओडीमल उन्हनि जे शरण में हिकिड़ा पति पत्नी आया, नया बे शहर में आया। ॾिठऊं भाई संतन वटि खूब संगत ईंदी आहे, दर्शन करण जे लाइ विया, दर्शन कयूं तो ॾाढो आनंद आयो। सतगुरनि भी खूब आशीर्वाद ॾिनी। पेशो हुयो कोन, कमकार कुछ हुयो कोन, त दरबार साहब जे ॿाहिरि ई जाते सतगुरनि जो स्थान आहे उन दरबार जे ॿाहिरि ई उन्हनि कोई कम शुरू कयो। छोला विकणंदा हुया, जेके चणा थींदा आहिनि न, उहे चणा विकणंदा हुया। उनजो पेशो उन्हनि शुरू कयो सतगुरनि जी आज्ञा सां ई। त पहिरें ॾींहुं जॾहिं कमु लॻायूं त खूब संगत ईंदी, खूब विक्री थी, खूब चणिया खपायूं, बढ़िया खूब धन आयो। शाम जो वक़्तु सतगुरु सैर ते निकिता, ॿाहिरि आया, ॾिठऊं भाई बढ़िया नंढो सो स्थान खणी करे इन्हनि पंहिंजो कमकार लगायो आ। हालचाल बताऊं कीअं भाई कमकार ठीक रहियो? बढ़िया सतगुरु तव्हांजी दया सां पहिरों ॾींहुं ॾाढो सुठो रहियो। सतगुरनि जेके न उन्हनि कमाया पैसा हुया उहे सभु खणी वरिता। चओ हरे राम। सभु पैसा जेके उन्हनि कमाया हुया उहे खणी वरितऊं, हिकिड़े सेवक खे ॾिनऊं ऐं चयूं भाई तव्हांजो भॻवान भलो करियो, तव्हां हली विया। चओ राम। भगवान भलो करे। पर उहे सेवक हुया, श्रद्धालु हुया ऐं विश्वास भी हुयो। ईअं न केवल श्रद्धा हुई, विश्वास भी हुयो, भरोसो भी हुयो। कुछ भी न चयूं, सतगुरु हली विया। त हाणे एतिरो धन त हुयो कोन उन्हनि जे जीवन में, त घर जा कुछ सामान विकिणियूं कि भाई ॿिए ॾींहुं धंधो वरी करणो आहे, शुरू करणो आहे। कुछ सामान विकिणी, जेको पैसो मिलियो वरी ॿिए ॾींहुं उहे चणा विकण लॻा। ॿिए ॾींहुं शाम जो वरी सतगुरु आया, गुरु रामदास महाराज। कीअं भाई कमकार कीअं रहियो? गुरु जी तव्हांजी कृपा ॾाढो बढ़िया, ॿिए ॾींहुं भी धंधो ॾाढो सुठो रहियो, ॾाढो बढ़िया रहियो। हा हा ॾाढो सुठो, भगवान तव्हां ते खूब कृपा कनि। ॿिए ॾींहुं भी जेको पैसो हुयो सभु खणी हली विया। टे ॾींहुं ले दे के थोड़ो घणो जेको बचो हुयो वरी कम शुरू कयूं। टे ॾींहुं भी आया सतगुरु, वरी पैसो खणी विया। चौथे ॾींहुं धंधो ही न लॻाए सघियो वीचारो। चओ हरे राम। कम ते ही न, कुछ धनी कोने त किथों पैसो, पैसो ही कोने त कम कीअं शुरू थे भाई। ॿई पति पत्नी वेही रहिया वञी दरबार में। सतगुरु भी भजन कीर्तन कनि पिया ऐं कीर्तन पूरो थियो त ॾिठऊं, चयूं भाई हे त हिते वेठा आहिनि ॿई। मुस्कुराए करे सतगुरु पुछण लॻा, छो भाई अॼु कमकार आर्तवार त छुट्टी कई अथव छा? कमकार बंदि कयो अथव, हिते वेठा आहियो धंधे पाणी में, छा आहे हालचाल? छा थियो भाई, कम छो न लॻायो अथव? तॾहिं उहो जेको सेवक हुयो हथ जोड़े, अखियुनि में आंसू, चेहरे ते मुस्कुराहट। इहो ॾाढो गजब दृश्य हूंदो आहे भाई, कि अखियुनि में आंसू, चेहरे ते मुस्कुराहट। सेवक चवण लॻो, बस सतगुरु तव्हांजी दया आहे, अॼु न लॻायो आहे कम। सतगुरु मुस्कुराइण लॻा। छो भाई छा थियो? कम त तव्हांजो बढ़िया पियो हले। हा हा तव्हांजी दया सां ॾाढो बढ़िया पियो हले, पर अॼु कम न लॻायो आहे। अॼु तव्हांजे वटि सेवा लॻी आहे, अॼु सत्संग जी सेवा मिली आहे असांखे। वैसे चणा खपाइण जी सेवा मिलंदी, पर अॼु तव्हांजे चरणनि में वेहण जी सेवा मिली आहे। इहे बि त प्रभु जी कृपा आहे, इहो बि त असांजे लाइ सेवा आहे। अहिड़ा वचन चया त गुरु रामदास महाराजन खिलण लॻा। सेवक खे आज्ञा ॾिनऊं, चयूं भैया 3 ॾींहं जेको कलेक्शन करे आयो आहे, जेके पैसा तोखे ॾिनासीं सभु वापस खणी आ। सभु वापस खणी आया। पंहिंजी बरकत भी उनमें मिलाए करे सतगुरनि ॾिनऊं। चयूं भाई तुंहिंजी परीक्षा पिया वठूं, तूं परीक्षा में पास आ, चङी तरह वञी धंधो कर। वन भाई, पंहिंजी भी उन्हनि कृपा ॾिनी, बरकत ॾिनी कि वन हाणे चङी तरह तूं पेशो कर। त अहिड़ी कई कठिन परीक्षाऊं भी थींदियूं आहिनि सेवकनि जी, ताकि खबर पए भाई कीअं आहे, विश्वास हिन जो कीअं आहे। कई अटूट श्रद्धा वारा हूंदा आहिनि, अटूट श्रद्धा, यानी ये समझो कि उहे उदाहरण हूंदा आहिनि श्रद्धा जा, पर जरूरी ना आहे विश्वास हुजे। चओ हरे राम। केड़ी खबर केडी मल कोई डगमगाइजी वञे, कंहिंखे भरोसो ना आहे। तो वचन गुरुनि जा, उन ते असांजो विश्वास हुजे बस। श्री कृष्ण गोविंद। बाबा जन हिकिड़ी कथा ॿुधाईंदा, ॾाढी सुंदर, कि समर्थ स्वामी
जेके हुया उन्हनि जो बि नालो रामदास, समर्थ रामदास महाराज। उहे शिवाजी महाराज जा उन्हनि जा बि गुरु हुया। उहे उन्हनि जे जीवन में, उन्हनि जे जीवन जी हिकिड़ी घटना बाबा जन बि ॿुधाईंदा कि हिकु बार उन्हनि जांच कई कि असांजा हज़ारे जेके सेवक बणिजी वेठा आहिनि उहे वाकई सेवक आहिनि बि कि बसि ईअं ई भाई दिखावो आहे, कि ईअं ई बसि अचनि था, मिली हली था वञनि, भरोसो अथनि कि न, श्रद्धा अथनि कि न, विश्वास अथनि कि न, प्रेम अथनि कि न, सेवक आहिनि कि बसि केवल ॿाहिरि ई दिखावो था कनि। त हिकु बार उन्हनि परीक्षा वरिती। कहिड़ी परीक्षा वरिती? पंहिंजे पेर ते हिकिड़ी पटी ॿधियऊं ऐं ॿाहिरि निकिता जाते उन्हनि जा सवे सेवक वेठा। उन्हनि चयो भाई असांखे थोड़ी तकलीफ़ थी वई आहे, शारीरिक रोग आहे। सेवक सभु घबराइजी विया, चवण लॻा सतगुरु तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ थी? चयूं न ॾाढी भयंकर तकलीफ़ आहे, रोग थी वियो आहे, इन जो कोई इलाज नथो मिले। सेवक कुछ रोअण लॻा कि तव्हांखे ये तकलीफ़ भगवान असांखे ॾेई छॾे, तकलीफ़ तव्हांखे कीअं तकलीफ़ थी वई? कोई इलाज? डॉक्टर हकीम वैद्य छा था चवनि? चवनि था कोई इलाज कोन्हे। सतगुरु चवनि था कोई इलाज कोन्हे, हिकिड़ो उपाय आहे पर ॾाढो कठिन आहे, ॾाढो कठिन आहे। सतगुरु हुकुम कयो, हुकुम कयो। सेवक चवण लॻा हुकुम कयो, तव्हां जेको चओ असां सभु कुछ करण जे लाइ तैयार आहियूं। संत चवनि था न न ॾाढो कठिन उपाय आहे भाई, ईअं न थी सघंदो सरलता सां। कंहिं सेवक त ईअं बि चयो साईं तव्हां आज्ञा त कयो, असां प्राण बि ॾींदासीं, तव्हां बसि आज्ञा त कयो, ॿुधायो छा करिणो आहे असांखे, असां धरती आसमान हिकु कंदासीं पर तव्हांजो इलाज कराईंदासीं। संतन चयो भाई हकीमन जो चवण आहे हे जेको रोग आहे, जेको फट आहे, हिन मां जेको मवाद रोग तो निकिरे, कोई अचे इनखे चूसे वठे त पोइ तव्हांजो रोग ठीक थी वेंदो। पर जेको इहो मवाद पंहिंजे मुख में केवल स्पर्श मात्र कंदो, मुख में विझंदो, उहो गुज़ारे वेंदो। चओ हरे राम, तव्हांजो ठीक थी वेंदो। ये कथा भक्त चरितांग में भी लिखियल अथव भाई। अॼु बि असां पढ़ीसीं ये कथा कि अगर तव्हांजो कोई रोग केवल स्पर्श चूसे वठंदो थोड़ो सो, हो गुज़ारे वेंदो, तव्हां बची वेंदो। तॾहिं चवां तो कठिन आहे भाई। हाणे त जेके ईअं बि चवनि पिया न तव्हां चओ त असां प्राण बि ॾियण जे लाइ तैयार आहियूं, उहो बि पोइ ते अटजी विया। चओ जय श्री कृष्ण। उहो बि वीचार करण लॻा, सोचण लॻा कीअं कजे भाई, कीअं कजे। संतन खे त तकलीफ़ आहे पर प्राण केरु ॾींदो पंहिंजा। उन्हनि जो हिकिड़ो सेवक हुयो जंहिंजो नालो भाई कल्याण। उहो आयो, चई छाजी भीड़ लॻाई अथव? चईंदिस भाई असांजे संतन खे इहो रोग अची वियो आहे, इलाज इहो आहे, हिन जे अलावा ॿियो कोई इलाज न आहे, पर जेको इहो कर्म कंदो, इहो कमु कंदो, उहो गुज़ारे वेंदो। अरे बसि एतिरी सी ॻाल्हि। भाई कल्याण तुरंत डुकंदा विया, कमरे में जाते वेठा हुया समर्थ रामदास, उन्हनि वटि विया। सतगुरु मां तैयार आहियां। अरे भाई छाजे लाइ? चई तव्हांखे जेको रोग आहे उहो मां चूसे वठंदुमि, पंहिंजे मथां खणी वठंदुमि ऐं तव्हां ठीक थी वेंदव। संतन मना कयो, चयो न भाई न न, हे ॾिसे तो भयंकर मवाद तो निकिरे हिन मां, ॾाढो तकलीफ़ आहे असांखे, पर असां तोखे ये तकलीफ़ न ॾींदासीं भाई, तूं भजन भक्ति कर। ॾाढी जिद कई, न सतगुरु न। आख़िर वेही रहियो और सतगुरनि जा चरण पकड़ियईं। जीअं ई मुख लॻायईं केवल उन फट ते जाते उहो तकलीफ़ हुई, ऐं जेॾी महिल उहो मवाद थोड़ो सो हुनजे अंदरि वियो त हुन महसूस कयो हिन में त ॾाढी मिठास आहे, इहो ॾाढो मिठो थो लॻे भाई, ॾाढो मिठो थो लॻे। सतगुरु मुस्कुराइनि, ॾाढो मिठो थो लॻे। सतगुरनि उथारियो, गले सां लॻायो, चयूं प्यारा हे ॾिस, पटी खोलियऊं त हिकिड़ो अंब हुयो। चओ हरे राम। हिकिड़ो अंब रखियो सतगुरनि, उन मां उहो जेको रस हूंदो आहे उहो मवाद वांगुरु लॻे सभिनीनि खे। सतगुरनि चयो ॾिस भाई अंब अथई जेको तूं रस वठे पियो। अरे सतगुरु तव्हांखे कोई तकलीफ़ न? चई छाजी तकलीफ़ भाई, छाजी तकलीफ़, छाजो कष्ट? प्रभु जे भरोसे वेठा आहियूं, छाजी तकलीफ़? हे त परीक्षा हुई प्यारा, सवे सेवक हुया, लॻियो भाई हिकु बार ॾिसी वठूं केरु पको आहे केरु कचो आहे। तूं पास थी वए। चओ हरे राम। भाई कल्याण खे खूब आशीर्वाद ॾिनो संतन, गले सां लॻायो। त अहिड़ी परीक्षाऊं थींदियूं आहिनि भाई, जांच थींदी आहे भाई विश्वास केतिरो आहे, भरोसो केतिरो आहे प्रभु ते, सतगुरनि जे वचननि ते। चओ जय श्री कृष्ण। तो याद रखजो श्रद्धा विश्वास ॿई अलॻि शयूं अथव, ॿई अलॻि आहिनि।
भगवान श्रद्धा थोड़ी घणी सभिनीनि खे ॾींदा आहिनि, ज़रूर ॾींदा आहिनि, ज़रूर ॾींदा आहिनि। बस वो श्रद्धा असांजी एॾी पक्की थिए, भक्ति करे एॾी पक्की थी वञे कि हिकु ॾींहुं असांखे विश्वास अची वञे, भरोसो थी वञे। उन मंजिल ताणी पहुचणो आहे भाई, भरोसे जी मंजिल ताणी। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।